आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, तकरीबन महीनों अॻु ज़िले शिकारपुर जे रुस्तम शहर जे मीराणी बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ नारी मसमात आबदा मीराणी इल्ज़ाम हयो हुयो त रुस्तम टाउन जे चेयरमैन गफ़ार ख़ान मार, पीपी अॻवान कामरान ख़ान मार ऐं ॿियनि पंहिंजे प्राइवेट माण्हुनि ज़रिए मूंखे अगवा करे ज़्यादतीअ जो निशानो बणायो आहे। उन सिलसिले में अॼु सिंध मलाह फोरम पारां शिकारपुर में इजलास भी थियो, जंहिंखां पोइ अॻवाननि मज़कूरा नारीअ सां थियल नाजाइज़िन तोड़े हिन वक़्त ताईं थियल अॻभराई बाबति सचाई न्यूज़ सां तफ़सीली वीचार वंडिया आहिनि। अचो त अॻवाननि तोड़े नारीअ जे मुड़ुस जी सचाई न्यूज़ सां थियल ॻाल्हि ॿोल अव्हां खे ॿुधायूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मीराणी हाउस शिकारपुर ते, जिते असां सां गॾु आहिनि सिंध मलाह फोरम लाड़काने डिवीज़न जा जनरल सेक्रेटरी जनाब दिलशेर मजीद साहब। नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदो हलां त महीनों अॻु ज़िले शिकारपुर जे शहर रुस्तम में हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो, जिते हिकिड़ी नारी आबदा मीराणी नाले ऐं उनजो मुड़ुसु सलीम मीराणी उन्हनि हिकिड़ो इल्ज़ाम हयो हुयो उतां जे टाउन चेयरमैन गफ़ार महर ऐं उन्हनि जे नींगर कामरान महर ऐं कुझु ॿियनि ते। उन हवाले सां छा तफ़सीलात आहिनि, छा हक़ाइक़ आहिनि, उन हवाले सां असां सिंध मलाह फोरम जे अॻवान सां तफ़सील वठंदासीं। साईं, असांखे इहो ॿुधायो त इहो वाक़ियो जेको आहे इहो असुलु इन जी छा हक़ीक़त आहे, मुख़्तसरन असांखे ॿुधायो। असां इन में केरु धुरियूं इन्वॉल्व आहिनि? असल हक़ीक़त इहा आहे त असांजी बिरादरी जो हिकिड़ी ग़रीब फैमिली जेका आहे उहा रुस्तम रहंदी आहे, काफ़ी सालनि खां उते राज पज़ीर आहे। त उते सलीम मीराणी आहे असांजो हिकिड़ो बिरादरी जो, उते रुस्तम में रहंदो आहे, जंहिंखे हुननि पंहिंजो मुलाज़िम करे रखियो आहे ऐं उन मुलाज़िमत जे अज़ाले में हुननि सलीम खे टाउन में हिकिड़ी नंढड़ी जॉब बि ॾिनी आहे, जंहिंजे करे सलीम खां मुख़्तलिफ़ बिरादरनि ते एफआईआरियूं ॿिया टिया कम जीअं थींदा आहिनि सॼो कुझु कराईंदा हुआ। पर हिन दफ़े थियो इहो त हुननि सईद अकबर महर, जेको गौसबे ख़ान महर जो न्याणो आहे, उन हिकिड़ो रुस्तम में पेट्रोल पंप तामीर पियो कराए, जंहिंजे ख़िलाफ़ु हिननि एप्लीकेशन लिखी कामरान ख़ान ख़ुदि जेका आहे पंहिंजो हिकिड़े प्रेस जे दोस्त खे ॾिनी त हीअ जेको पंप ठहे थो इहो जेको आहे कब्ज़ो थियल ज़मीन ते आहे। जंहिं उन्हनि दोस्तनि जेका उहा एप्लीकेशन पढ़ी त उन में अर्ज़दार जेको आहे उहो सलीम मीराणी हुयो। उन खां पोइ हुननि जॾहिं सलीम खां मौक़ुफ़ वरितो त उन जे मौक़ुफ़ ते इनकारी थियण ते हू सलीम जे मथां ॾमिरजी पिया, जंहिं ते हुननि सलीम खे ख़ुदि खे तशदुद कयो ऐं जॾहिं तशदुद खां बाद सलीम जेका आहे लखी हॉस्पिटल मुंतक़िल थियो त उन खां पोइ हुननि वरी घर में घिरी, जंहिंमें गफ़ार ख़ान पाण जेको आहे चेयरमैन रुस्तम टाउन जो ऐं उन खां पोइ पीपल्स पार्टी जो PS 8 जो टिकट होल्डर जेको आहे कामरान महर ऐं उनजो भाउ मंसूर महर ऐं 4 अणॼातल माण्हू जेके आहिनि, जेके हीअ ॾिसी सुञाणींदा, उन्हनि खे जेको आहे घर में वरी तशदुद करे औरतुनि ते ॿारनि ते। उन खां पोइ जेका सलीम जी घरवारी आबदा मीराणी उनखे खणी वञी 18 तारीख़ खां 21 तारीख़ ताईं 2 खां 3 ॾींहं ताईं बांदी बणाए मुसलसिल ज़्यादती जो निशानो बणायो। दिलशेर साहब, असांखे इहो तव्हां ॿुधायो त जंहिं क़िस्म जो संगीन इल्ज़ाम आहे कामरान ख़ान जे वालिद साहब, मुंहिंजे घर वालिद साहब गफ़ार ख़ान जेको टाउन जो चेयरमैन आहे ऐं उन्हनि ते, त उन एलिगेशन खे इल्ज़ाम खे साबित करण जे लाइ अॼुकल्ह चूंकि जेको हिकिड़ो जदीद दौरु आहे त मेडिकल वग़ैरह थियो आहे, इन हवाले सां इल्ज़ाम खे साबित करण जे हवाले? ॾिसो, उहो असां हिकिड़ी एप्लीकेशन पटिशन दाख़िल कई आहे जेका सेशन कोर्ट में, छो त पुलिस त अधी जेका आहे उहा SP वटि वई, थाणनि ते वई, मुख़्तलिफ़ ॿियनि हंधनि AIG सखर वटि वई, पर पुलिस जेका आहे असांखे ख़बर पई आहे त AIG उन्हनि जो कज़न आहे, पंहिंजो IG साहब उन्हनि जो कज़न आहे, जंहिंजे करे पुलिस न पई ॿुधे, अधी जेको आहे पटिशन दाख़िल कई आहे। हाणे उहो कोर्ट जो कमु आहे त उहो सर्टिफिकेट ॾेई मेडिकल कराए थी या नथी करे, पर कोर्ट इहो कयो त हुननि जेको आहे सो जेको FIR जो हुकुम कयो त इन्हनि जे मथां साॻी रुस्तम थाणे ते जेका आहे अगवा ऐं बांदी बणाए औरत खे मुसलसिल जेको आहे सो तशदुद बणाइण जो निशानो बणाइण जो FIR दाख़िल करे रिपोर्ट कजे, जंहिंखां पोइ SHO जेका आहे उहा FIR दाख़िल न कई। ॿुधण में आयो आहे त कुझु धुरनि टाकड़ी करे ॿिन्ही धुरनि खे ॻाल्हि ॿोल जी मेज़ ते आंदो, फ़ैसिले जी तारीख़ बि तय थी, त आख़िर पोइ इहो मैटर माना आख़िर फ़ैसिलो थियो या न थियो? अगरि थियो त छा थियो ऐं न थियो त छो न थियो? जी बिल्कुलु, पंहिंजो
असां वटि मोज़िज़ शख़्सियत आहिनि, तमामु सियासी सुठी धुर रही आहे असां वटि शिकारपुर में। पंहिंजो मीर साहब आबिद हुसैन ख़ान जतोई साहब, उन्हनि जेको आहे असांजे चेयरमैन साईं रखियो मीराणी सां ॻाल्हायो, उन्हनि साईं रखियो साहब मूंसां बि ॻाल्हायो। उन खां पोइ मीर साहब मूंखे टाइम ॾिनो मिलण जो, जंहिंमें मां सलीम खे वठी मुंहिंजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सां गॾु असां उन सां मिलियासीं, जंहिंमें उन्हनि जेको आहे उते कुझु माण्हू ॿिया बि मोतबर मौजूदु आहे, जंहिंमें मुंहिंजो पाड़े जो सादला ख़ान शहर बि वेठल हुयो। उन जे अॻियां जेको आहे सो मीर साहब इन ॻाल्हि जी ज़िमेवारी खईं त फ़ैसिलो करणु ऐं फ़ैसिले खे अमल कराइणु मुंहिंजी ज़िमेवारी आहे। तव्हां केसनि तां जेको आहे सो डर ॾेई करे फ़िलहालु जेके आहिनि केसनि खे तव्हां डिले करे फ़ैसिलो कयो। इनशाला फ़ैसिले में जेको आहे उहो इंसाफ़ थींदो। ऐं उन खां पोइ असां इहो असां ज़रूरु तव्हां खां पुछंदासीं त कंहिं ट्रैकड़ी करे तव्हां सां राब्तो करे ऐं साईं रखियो मीराणी साहिब ताईं पहुतव ऐं फ़ैसिले ते जेको आहे उहो पंच केरु मुक़ररु थियो? मूं खे ॿुधायो त मीर आबिद हुसैन ख़ान जतोई साहब ॻाल्हायो साईं रखे साहब सां, उन खां पोइ मुंहिंजी मुलाक़ात थी। उन जी ज़िमेवारी खां पोइ फ़ैसिलो डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब वटि मुक़ररु थियो, जंहिंजी तारीख़ बि आबिद हुसैन ख़ान जतोई सादला ख़ान शहर जे साम्हूं वठी असांखे ॾिनी 15 तारीख़ छंछर जे ॾींहुं। अच्छा, असांखे चूंकि ज़रियनि खां मालूम थियो आहे त अव्हां सां राब्तो इम्तियाज़ शेख कयो या उन आबिद जतोई सां राब्तो कयो, इहो छा? जी बिल्कुलु, मूंसां जेको आहे सो इम्तियाज़ शेख बि ॻाल्हायो साईं रखे साहब जे ॻाल्हाइण खां बाद में। इम्तियाज़ शेख मूंखे इहा ॻाल्हि कई त तव्हां जेको आहे सो केसनि खे फ़िलहालु ख़तमु कयो, उन खां पोइ मां किथे बिज़ी आहियां, पोइ तव्हांजी दौर सां इंसाफ़ थींदो। पर मूंखे जेको आहे सो संजीदगी जो इहा ॻाल्हि न लॻी। उन खां पोइ जॾहिं जतोई साहब अमली जेको आहे सो क़दम खणण जी कोशिशि कई, पाण ज़ामिन बि पवण जी कोशिशि कयईं, ऐं उन खां पोइ असांखे जेको आहे फ़ैसिले जी खणी वञण जी कोशिशि बि कयईं। ऐं उन ई साॻिए माण्हू 14 तारीख़ ते जुमे वारे ॾींहुं मूंखे कॉल करे इहो चई करे फ़ैसिलो कैंसिल कयो त इन मसइले खे अव्हां पाण में वेही हल कयो। इहो छा वजह थी सघे थी जो जतोई साहब ख़ुदि माना जेको आहे हिन मामले में संजीदा बि हुयो? आख़िर कहिड़ियूं जेको अंदरूनी रुकावटूं उन जे साम्हूं आयूं? अव्हां जे नज़र में छा थी सघे थो? केस खे ख़तमु कराइणु, जेको केस दाख़िल थिए पियो, जॾहिं उहो FIR दाख़िल थींदी, भले उहे ज़मानतूं कराए बि वञनि, पर उन केस दाख़िल थियण खां पोइ जेके कलम था लॻनि पिया उन केस में, त उहे 3 हिकु पीउ 2 पुट जेके आहिनि उहे सादिक़ ऐं अमीन नथा रहनि, जंहिंजे करे इहा साज़िश सम्झूं था हाणे असां त उन्हनि केसनि खे ख़तमु कराइण जे लाइ असांखे तारीख़ ॾेई केस ख़तमु कराइण जी कोशिशि कई वई। अच्छा, त असां खणी ईअं सम्झूं, अव्हां जे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको हितां जो MP आहे, मिनिस्टर आहे इम्तियाज़ शेख साहब ऐं जतोई साहिब आहिनि, जंहिंमें आबिद जतोई साहब आहे, इन्हनि अव्हां जे केस खे लोहिण जी कोशिशि कई आहे? जी बिल्कुलु, मां त ईअं ई थो सम्झां, जॾहिं संजीदगी जॾहिं हूंदी आहे त उते ॻाल्हियुनि ते अमल बि थींदो आहे। जॾहिं ॻाल्हियूं असां त एतिरे ताईं जेको आहे सचा ऐं सिधे रस्ते सां हुयासीं त जेको माण्हू घुराए असांखे पाण ज़ामिन थी करे असांखे फ़ैसिले ते आमादा थो करे, असां फ़ैसिलो बि हुनजे भाउ वटि रखियो आहे, त मतिलबु असां सच ते आहियूं। अच्छा साईं, इहो ॿुधायो त चूंकि कुझु वक़्तु पहिरियां रुस्तम शहर में हिकिड़ी वॾी कामरान ख़ान मार ऐं उन्हनि जे फैमिलीज़ जी हिमायत में रैली निकिती, जंहिंमें काफ़ी माण्हू जेको आहे शरीक हूंदे नज़र आया, जिन माना जेको आहे हिकिड़ो इहो मौक़िफ़ ॾिनो त कामरान ख़ान जेको आहे बेकसूर आहे ऐं उनजे मथां इहे इल्ज़ाम कूड़ा आहिनि, त एतिरा शहरवासी आख़िर उहे उनजी हिमायत में छो गॾु थिया अगरि हू वाक़ई कसूरवार? रैलियूं जेके आहिनि उहे हमेशह असां ॾिठियूं आहिनि त जेको आहे सो ज़रदारी साहब ऐं नून लीग जूं निकिरंदियूं आहिनि। हिकिड़ी मज़लूम औरत जे साम्हूं एॾी वॾी रैली कढणु, इहा मां सम्झां थो उन्हनि जी हार आहे। ऐं उन रैली में जेके माण्हू हुया उहे उन जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि 12 जा हारी ऐं जेके आहिनि जमादार कारावा उहे हुया, ऐं उन रैली में कोई बि रुस्तम जो जेको आहे सो माण्हू हुन में न हुयो। ॿियो जेको आहे त हिन वक़्तु जेका इहा प्रेस कॉन्फ्रेंस कामरान ख़ान कई हुई त इम्तियाज़ शेख साहब जे हाउस ते, जंहिंमें हुन माना पंहिंजे बेकसूरी जो इज़हार बि कयो ऐं मुख़्तलिफ़ एलिगेशन्स बि आया, त उन प्रेस कॉन्फ्रेंस जे हवाले सां तव्हां छा चयो? उन में असांजी जेका बिरादरी आहे, मां पाण त जेको आहे सो उनजी कैंप में न आहियां, बाक़ी कुझु बिरादरी असांजी उनजी बि वोटर आहे। पीपुल्स पार्टी खे असांजी मीराणी बिरादरी शिकारपुर में ख़ासि करे, छो जो असांजो MNA साहब जेको आहे मीराणी रहियो आहे, त मीराणी हिन टाइम बि जेका आहे पीपुल्स पार्टी में काफ़ी आहे, उन्हनि जी वोटर आहे। ऐं इन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ उन्हनि खे दिली सदमो रसियो आहे, छो त उनजो पंहिंजो घर बि हुयो
उते भी प्रेस कॉन्फ्रेंस करे सघे पियो, ॿिए हंधि बि करे सघे पियो, पर शेख हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस करणु इन जो हुन हिकिड़ो शहर खे असांजी बिरादरी खे ॾेखारियो त मां जेको आहे सो शेख साहिबु मुंहिंजो सपोर्टर आहे ऐं हू मुंहिंजी भर खणंदो। त इन में असां जेको आहे सो इन में ॾुखियारा थिया आहियूं। शेख साहिबु MPA आहे, शहर जो सभिनी खां वोट वरितो आहे, हुनखे जेको आहे सो विच थोरो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं उन खां पोइ पहिरियों असां ॾिठो आहे त शेख साहिब सां काफ़ी मीटिंगनि में घटि नज़र ईंदे, ऐं जॾहिं इन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ हर प्रोग्राम में शेख साहिबु पाण खे उनखे गॾु खणी असांखे बिरादरी खे ॾेखारे करे त मां हिन जो सपोर्टर आहियां ऐं असांखे ॾाढो उन मां तकलीफ़ पहुचे पई। हिन वक़्तु जेको आहे जेको मौजूदु आहे हिन वक़्तु मैटर केसि ताईं पहुतो आहे ऐं तव्हां जेको आहे अॻिते खणी हिन मसइले खे छा था केसि ताईं खणी वञणु चाहियो था? न्याणीअ खे इंसाफ़ ॾियण जे हवाले सां छा पॉलिसी प्लान ठाहियो आहे? हिन वक़्तु जेको फ़ैसिले जी साज़िश थी त हिन में इहो थी वियो त जेको आहे अधीक जॾहिं उते उन्हनि SHO चयो त मां FIR कयां थो, मूंखे बयानु रिकॉर्ड करायो। उन्हनि बयानु रिकॉर्ड कराइण में जेको 4 खां 5 पन्ना उन्हनि साइन कराया, उन में हिकिड़ो पन्नो हिननि जो जेको आहे केस खे डिले कराइण जो बि साइन कराए विया, जेको हुननि उते पेश कयो। जॾहिं SHO उहा लिखत पेश कई त उनखे जेको आहे सो जज साहिबु तस्लीम न कयो त हीअ लिखत जेका आहे कूड़ी आहे, मां तस्लीम न कंदुमि, जेका फ़रियादी आहे उहा घुरा। जंहिंखां पोइ फ़रियादी उन्हनि सां त वञण लाइ तयारु कोन हुई। जंहिंखां पोइ जुमाणी हाल शिकारपुर में जेको आहे सो SHO खे जेको आहे सलीम हथु अची वियो। SHO सलीम खे हथियारनि जे ज़ोर ते खणी बाईपास रुस्तम रोड ते जेको आहे सो खणी वञी उते उनखे प्रेशर थ्रेड ॾेई करे त मां तोखे जेको आहे सो हाफ फ्राई फुल फ्राई कंदोसि हली बयानु ॾे। पोइ सलीम खे वठी वञी हुन उते पेश कयो त साईं असां फ़िलहालु फ़ैसिलो रखियो आहे, जेको आहे पोइ कंदासीं। पर हुन में सलीम त हुनजो फ़रियादी बि न आहे, एप्लीकेशन में हुनजो को ज़िक्र ई न आहे सलीम जो। हिन वक़्तु जेकॾहिं हिन मसइले खे हल करण जे लाइ वरी अगरि को इम्तियाज़ शेख साहिबु या जतोई साहिबान कोई ट्रैकड़ी कनि था या तव्हां सां को राब्तो कनि था, तव्हांजो छा रद्द अमल हूंदो? पहिरियों रद्द अमल त असांजो इहो आहे त असां केस खे वरी ॿीहर फॉलो कंदासीं। सेशन कोर्ट जेकॾहिं हिन हुकुम ते पंहिंजे ते अमल कराए थी त ठीकु आहे, न त असां हाई कोर्ट वेंदासीं। पर पोइ बि जेको तव्हांजो सुवालु आहे उनजे जवाब में मां इहो ज़रूरु चवंदुसि त असांजी बिरादरी जेका आहे उहा पुरअमन बिरादरी आहे, शरीफ़ बिरादरी आहे, मज़लूम बिरादरी आहे, उहा ॾाढ जे रस्ते ते न हलंदी आहे। असीं कोशिशि कयूं था मलाह फोरम जी तरफ़ां त असां अमुन खे जेको आहे सो बहाल कयूं, अमुन जा असां जेके आहिनि पकी आहियूं। बहरहाल इहो आहे त जेकॾहिं संजीदगी सां कोई बि साईं के हिसाब सां ॻाल्हाए संजीदगी सां अॻिते ईंदो त असीं जेको आहे सो नथा चाहियूं त असीं पाण जेको आहे सो अहिड़े क़दम में वञूं जिते असांजी पूरी बिरादरी कराची खां कश्मीर ताईं गॾु थी करे रुस्तम में असां धरणो हणूं या को ॿियो अहिड़ो क़दम खणूं। हीउ जेको एतिरो सारो इल्ज़ाम आहे कामरान ख़ान जे फैमिलीज़ ते, त अवां छा था सम्झो पार्टी पीपल्स पार्टी बि उन्हनि खे सपोर्ट करे थी हिन मैटर में? ॾिसो, पीपल्स पार्टी इम्तियाज़ शेख साहिबु त उनखे सपोर्ट करे पियो ऐं उन खां पोइ जेको आहे IG सिंध बि पीपल्स पार्टी आहे, उहो उनजो पंहिंजो कज़न आहे, उहो बि सपोर्ट करे पियो। ऐं बाक़ी कुझु जेको आहे सो शिकारपुर जी जेका लोकल पार्टी आहे उन्हनि जे एतिरो मतिलबु आहे त हुननि को अहिड़ो बयानु न ॾिनो आहे ऐं न ई हुननि इन ॻाल्हि में का इन्वॉल्वमेंट कई आहे। जीअं असांजो MNA आहे आबिद ख़ान भयो साहिबु, उहो उन पाण खे साइलेंट रखियो आहे, या जेके लोकल सतह जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि जा असां थोराइता आहियूं। हुन हिकिड़ी न्याणी जे करे उन्हनि पाण खे जेको आहे साइलेंट रखियो आहे ऐं उन्हनि काई बि अहिड़ी तकड़ न आहे कई। ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, जेका मुतासिरा नारी आहे, नारी मसमाद आबदा, हुनजो मुड़ुसु आहे सलीम मीराणी, उहो असां बि गॾु आहे। हा, अचो त हुन खां पुछूं भाऊ छा जेको आहे त इहो वाक़ियो थियो आहे ऐं आख़िर मां जेको आहे हुनजो थोरो तफ़सील नाज़रीन खे ॿुधायो त आख़िर कहिड़ी माना वजह बणी आहे एॾो सारो वाक़ियो थियो? साईं, वजह हुनजी इहा ई आहे त उहो जेको आहे त शुरू खां वठी असां ते न बल्कि हर हिकु ॿी जेके ग़रीब क़ौम आहिनि उन्हनि ते बि ज़ुल्म कंदा रहिया आहिनि। पर ज़ुल्म केतिरे ताईं माण्हू बर्दाश्त कंदो, इंसान आख़िर बर्दाश्त न करे सघंदो। कहिड़ियूं दूरियूं आहिनि, माना उन्हनि जा छा नाला आहिनि जिन असां रुस्तम चेयरमैन हाजी अब्दुल गफ़ार ख़ान महर, कामरान ख़ान महर साहिबु ऐं मंसूर ख़ान महर, हू असां सां न बल्कि अलाए केतिरियूं बि क़ौमां रुस्तम रहनि थियूं जेके हिन वक़्त ताईं लॾे वियूं आहिनि, इलाही हिन सां ज़ुल्म थियो आहे। अच्छा, जेतोणीकि तव्हां उते टाउन में मुलाज़िम बि आहियो, को उते को पघार वग़ैरह जो या को पेंशन जो या अहिड़े क़िस्म जो त को इशू न आहे? न सर, अहिड़ो को इशू न आहे, न ई असांजो जेको आहे त सियासी को इशू आहे। असांजो जेको हक़ ऐं सच जो ऐं ज़ाती जेको आहे त इशू आहे। असां पंहिंजे हक़ ऐं सच ते लड़ंदासीं, इंशाअल्लाह मर्दे दम ताईं असां न छॾींदासीं, बल्कि असांखे पंहिंजो सेशन कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते वञिणो पवंदो, असां वेंदासीं।
न जेको तव्हां कोर्ट में लिखी रही आहियो त तव्हां केस जेको आहे उहो नथा करणु चाहियूं ऐं फ़ैसिले ज़रिए हल कंदासीं, त उहो तव्हांखे कंहिंजो फोर्स हो या पंहिंजे राज़ ख़ुशी सां लिखी रही आहियो? वो सर ऐसे जो असां रुस्तम वियासीं त उन जे मुंहिंजी घरवारी खां लिखत वरिती FIR जे बहाने, उन सयूं वरितियूं, उन खां पोइ जेको असां ते दबाव विधो वियो, उन खां पोइ उन लिखत इहा पेश कराई आहे कोर्ट में। तव्हां जेको कोर्ट में तव्हां वर्बली छा चई आहियो ऐं कंहिंजे जेको आहे तो कंहिं मजबूरी त चई आहियो, कंहिंजो फोर्स हो या अव्हांजे घरवारी जे तरफ़ां बि का लिखत ॾिनल आहे, उहा छा लिखत आहे? सर उहो मुंहिंजी घरवारी मुसलसल जेको आहे 3 ॾींहं हंधि रुस्तम थाणे ते वई जेको FIR जे लाइ, हुन खां जेको आहे कूड़े बहाने जेको आहे सयूं वरितऊं ऐं अंगूठा हणायूं, उहा लिखत उन्हनि कूड़ी करे जेको आहे त कोर्ट में पेश कई। उन खां पोइ असांजे मथां प्रेशराइज़ कयूं, SHO असांखे खणी वियो, उन खां पोइ असांजे मथां वॾो दबाव कयईं त फुलफिलाई कंदासीं जेको आहे हली लिखत कराए। छा लिखत वरितऊं? उहो इहो ई त असां जेको आहे फ़ैसिले जे लाइ राज़ी आहियूं ऐं असां फ़ैसिलो करणु चाहियूं था, जेको असां अॻियां FIR न कराईंदासीं। नाज़रीन, इन असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध मलाह फोरम जा मरकज़ी अॻवान ऐं मीराणी बिरादरी जा मुअज़्ज़ज़ जनाब अली मुराद मीराणी साहिब जिन। साईं जिन खां पुछंदासीं त साईं अवां ॿुधण में आयो आहे त जेको ही मुतासिर ख़ानदान आहे उहो उनखे तव्हां मलाह फोरम जे तरफ़ां लाड़काणे उन्हनि खे शिफ्ट करे रहिया हो ऐं हाई कोर्ट में केस वग़ैरह बि दाख़िल करे रहिया हो, त उन हवाले तव्हां छा तव्हां चवंदो, छा इंतज़ामात थियल आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में तव्हां हिकिड़ो जेको सुवाल कयो त मलाह फोरम जे तरफ़ां, मलाह फोरम त असांजो प्लेटफॉर्म आहे ई बिरादरी जो, पर असांजी बिरादरी जेके बि आहे उहे असां सभु असांजे भाउ सलीम ऐं असांजी भेण आबदा मलाह जेकी मीराणी आहे जंहिंसां ज़्यादती थी आहे, जीअं ई असांखे ख़बर पई असां वफ़द जी सूरत लाड़काना मां भाउ जे हमदर्दीअ लाइ हिननि सां गॾु आहियूं ऐं असां भाउ दिलशर मजीद सां बि मिलिया आहियूं। उन खां अलावा इहो आहे त हे संगत जूं सभु ॻाल्हियूं ॿुधण खां बाद इहा असांखे लॻे थो त जेतिरे क़दुरु हिते वॾेराशाही आहे ऐं ॾाढु हले पियो, असां जेकी बिरादरी जा ॿाहिरि आहियूं हिन खे कॾहिं बि ईअं न चवंदासीं त इंसाफ़ खां बग़ैर किथे तूं ठही आहे। असां तव्हां सां गॾु आहियूं, जेकॾहिं असांखे हाई कोर्ट संगत दर खड़काए थी हाई कोर्ट जो, अगरि हिते असांखे सेशन कोर्ट में इंसाफ़ कोन थो मिले, लाड़काणे हाई कोर्ट में संगत के पेश कराईंदासीं ॿाहिरनि खे, ऐं उन खां अलावा असां उते केस बि विढ़ंदासीं, जेके वकील बि असां पंहिंजी बिरादरीअ तरफ़ां फ्री ऑफ कॉस्ट ॾींदासीं। उन खां अलावा हिननि जी रहाइश वग़ैरह जो बंदोबस्तु बि असां लाड़काना में कराईंदासीं। उहो इन करे छो जो हिते जेतिरे क़दुरु संगत जी ॻाल्हियुनि मां तव्हांजी प्रेस कॉन्फ्रेंस मां ई लॻे थो त हिते हिननि जे मथां ग़रीब सम्झी वॾो ज़ोर दबाव रखियो थो वञे पियो त फ़ैसिले जे लाइ या विथड्रा कयो या जीअं ॾाढ जे ज़रिए भाऊ ॿुधायो आहे त SHO रुस्तम हिननि खे खणी वञी ज़ोरी वञी जेको आहे उन्हनि खां बयानु थो ॾियारे, अहिड़े क़िस्म जी ज़्यादतियूं हुननि सां कयूं थियूं वञनि, जंहिंमें असांखे लॻे थो त हितां जी इंतिज़ामिया पुलिस हिननि उन ॾाढ वारनि ज़ालिमुनि सां ॿधल आहे ऐं असां हिननि खे पंहिंजो भाउ सम्झी अधी असांजी न्याणी आहे उनखे पंहिंजी बिरादरी असां पंहिंजे घरनि में लाड़काणे में रहाईंदासीं, ऐं जेको बि हिनजे अख़राजात आहिनि या उते वकील थींदो उन में सॼी बिरादरी साईं सां गॾु आहे। पर सिर्फ़ु लाड़काणो ई न, हिन सां गॾु असांजे सॼे सिंध जी जेकी बिरादरी आहे, बिरादरी मीराणी बिरादरी जो हर फ़र्द भाउ सां गॾु आहे। जेतिरे क़दुरु हिन सां हलणो पियो हिन जे इंसाफ़ लाइ असां ॿाहिरि सभिनि सां गॾु। साईं असांखे आख़िर में इहो ॿुधायो त इहो तव्हां केतिरे टाइम ताईं हिन फैमिली खे तव्हां ओॾे शिफ्ट कंदव ऐं केस जेको आहे सो दाख़िल करण जे हवाले तव्हां को वकील थियो आहे हिन महिल ताईं या न थियो आहे, ऐं केतिरे टाइम ताईं उहो केस जेको आहे कोर्ट में दाख़िल थींदो, ऐं उन सां गॾोगॾु हिननि जी फैमिलीज़ खे जॾहिं तव्हां शिफ्ट कंदव ऐं वकील कंदव, एतिरा सारा एक्सपेंसिस आहिनि उहे केरु अफोर्ड कंदो? जेतिरे क़दुरु भाउ दिलशर मजीद साहिबु पहिरियों इहो बयानु ॾेई चुको आहे त असां पहिरियों हिते सेशन कोर्ट वञूं पिया। सेशन कोर्ट में जेकॾहिं असांखे नज़र आयो त इंसाफ़ कोन थो थिए या हिन सां इहो ई साॻियो ज़ुल्म ॾाढो हलियो ऐं हिते केस खे हेॾे होॾे करण जी कोशिशि कई वई, त असां लाड़काणे में सॼी स्टडी करे छॾी आहे। लाड़काणे में असांजी बिरादरी जा बि कुझु वकील आहिनि जंहिंसां असां हाणे हितां वञण सां ई ॻाल्हि ॿोल करे भाउ जी जेको बि आहे उते सॼो असां सेटअप ठाहे छॾींदासीं इनशाला। अगरि हेॾो असांजे नाउमीद थी था अचनि असांजे सेशन कोर्ट मां त हाई कोर्ट में इनशाला कुझु ॾींहंनि में असां पटिशन दाख़िल कराईंदासीं। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।